सूबेदारे जे पोरियत गुम थी वियल ज़ाल ऐं धीअ जी ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। पोरियत गुलाम मुस्तफ़ा अतार ॿुधायो त 2 महीना अॻु नवाड़ो शरीफ़ मां संदसि घरवारी शकीला ऐं 5 वरनि जी न्याणी ज़ोया बतूल ओचितो पुरसार नमूने गुम थी वियूं आहिनि। हुन चयो त ज़ाल ऐं न्याणी जी केतिरी ॻोल्हा कई पर संदन को बि ॾस पतो नाहे पियो। पोरियत अपील कई त संदसि घरवारी ऐं न्याणीअ जी ॻोल्हा करे बेचैनी ख़तमु कई वञे। मुंहिंजी घरवारी जो नालो आहे शकीला खातून, छोकिरी जो नालो आहे ज़ोया, 5 सालनि जी आहे। 2 महीना पूरा थी विया आहिनि, गुमशुदा थी विया आहिनि, न मालूम आहे, ख़बर ई नथी पए। मां अर्ज़ु थो कयां ॿाहूं ॿधी IG खे, DSP खे, SP खे, मुंहिंजी घरवारी थी सघे मूंखे ॻोल्हा कराए मुंहिंजी मदद कनि। मां परेशान आहियां ॾाढो, मुंहिंजी परेशानी दूरि कनि। मां ॿाहूं थो ॿधायां, मां झोली थो झलियां पुलिस खे, हुकूमत खे, जंहिंखे बि आवाम खे, जंहिंखे बि ख़बर पए मूंखे ॿुधाए, मुंहिंजी परेशानी दूरि कनि। मां ॾाढो परेशान। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk